ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं ॾाढो जेको आहे सो तव्हां आराम सां संजीदगी सां मुंहिंजा दोस्त बि आहियो, मुंहिंजा शागिर्द बि आहियो, मुंहिंजा महबूब बि आहियो। ऐं हीउ आउं सम्झां थो त कबीर ऐं लतीफ़ साईं खां छो त इन्हनि जो किताब ई सॼी काइनात आहे। हीउ समाज आहे, हीउ काइनात आहे, हीउ माण्हू आहिनि ऐं हीउ धरती आहे, हीउ वण टिण, इहे सभई उनजा उस्ताद आहिनि। हीउ ॿई कंहिं किताब जा पढ़ियल, कंहिं मदरसे जा पढ़ियल, कंहिं यूनिवर्सिटियुनि मां हिननि PhD कोन कई हुई। लतीफ़ साईं फरमाद अणपढ़िया ई पढ़िया थिया जन खे पढ़ाए पाण, पढ़िया ई अणपढ़िया ई पढ़िया थिया जन खे पढ़ाए पाण। ॿिया हूअं ई किताबनि सां हूअं वतन हलंदा, कोड़े किताबनि सां हूअं वतन हलंदा। उठ किताबनि जा आहिनि उहे खणी था वठनि, पर उन्हनि खे वरी बि जेको आहे किताब कोट करण लाइ पोइ उन्हनि खे, पर हिननि माण्हुनि खे किताबनि जी ज़रूरत ई कोन पवंदी। हीउ पाण किताब आहे, हीअ सॼी काइनात उन्हनि जो किताब आहे। त तव्हां जॾहिं बि को कमु कंदा आहियो, जेकॾहिं को ग़लति कमु कंदा आहियो त पोइ तव्हांखे का अहिड़ी ताक़त हूंदी आहे जेका तव्हांखे झलींदी आहे। तव्हांखे भले उहो सेकेंड में ई तव्हांखे ख़्यालु ईंदो आहे त हीउ कमु तूं सुठो कोन पियो करे, इहो कमु न कर। ऐं जेकॾहिं सुठो कमु हूंदो आहे त पोइ जेको आहे तव्हांखे अंदरि मां आवाज़ु ईंदो त हीउ कमु सुठो आहे, इहो तूं भले कर। माना उहो जेको तव्हांखे झले थो ग़लति कमु करण खां, इहो ई तव्हांजो पिरी आहे। पर उहो आहे आउं तव्हांखे नथो चवां त हर जेको आहे आउं थो चवां तंहिंजे करे तव्हांजो पिरी अंदरि में आहे। पर हीउ कबीर साहिबु चवे थो, लतीफ़ चवे थो, ऐं असां बि हिननि माण्हुनि खे जॾहिं ॿुधूं था पढ़ूं था त पोइ असांखे बि महसूसु थिए थो त हाणे कबीर बि असांजे अंदरि में आहे, लतीफ़ बि असांजे अंदरि में आहे, त असांजो महबूब असांजे अंदरि में आहे। अचो त कबीर ऐं लतीफ़ खे पढ़ूं। जानिब जी जाइ किथे आहे, पिरी किथे थो रहे, महबूब किथे थो रहे। हाणे उनजी जाइ असांखे पहिरीं कबीर साहिब खां पुछूं था पिरी किथे थो रहे, जानिब जी जाइ किथे आहे। पोइ लतीफ़ साईं खां पुछंदासीं लतीफ़ साईं जानिब जी जाइ किथे थो जोड़े। कबीर साहिबु फरमायो तेरा साईं तुझ में, तेरा साईं तुझ में जीऊं पहपुन में बास। हिकिड़ो ॿुधाए थो तुंहिंजो साईं तो में आहे, पर कीअं आहे, तो में कीअं आहे, उहो ईअं आहे जीअं पहपुन में बास। गुल में जीअं ख़ुशबू हूंदी आहे, गुल त ॾिसण में ईंदो आहे, ख़ुशबू ॾिसण में न ईंदी आहे। ख़ुशबू सुघ बि आहे, मज़ो ईंदो आहे माण्हू खे, महसूसु करे सघिबी आहे, ॾिसण में न ईंदी आहे। ईअं त महबूब आहे तो में, पर ॾिसण में नथो अचे। ॿिए कंहिंखे बि ॾिसण में कोन थो अचे, थी सघे त तोखे बि ॾिसण में नथो अचे, छो तूं वरी ॿाहिरि पियो ॻोल्ही। तेरा साईं तुझ में जियो कीअं पहपुन में बास। पहपुन, पहपुन चइबो गुल खे, पहपुन में बास, बास माना वास, ख़ुशबू। तेरा साईं तुझ में जियो पहपुन में बास, कस्तूरी का मृग, कस्तूरी का मृग जीव फिर ढूंढे घास। तुंहिंजो ख़ुदा तो में ईअं आहे, तुंहिंजो पिरी, तुंहिंजो महबूब, तुंहिंजो माबूद, तुंहिंजो ख़ुदा तो में आहे, पर कीअं आहे, जीअं गुलनि में सुरां, जीअं मुश्क त हरण जे धुन में हूंदी आहे। तव्हां ॿुधो आहे न पंहिंजो कस्तूरी वारो हरण, हा उनजे धुन में थींदी आहे, मुश्क थींदी आहे। पर जीअं त हुनजो नक ॿाहिरि आहे, उनजे करे हू सम्झे थो त इहा ख़ुशबू जेका ॿाहिरां थी अचे। पोइ उनजे करे छा कंदो आहे त उन ख़ुशबू खे ॻोल्हण जे लाइ उहो ढूमा खाईंदो वठंदो आहे झंग में, पोइ गाहनि में, पोइ हिते हुते वठंदो आहे, डोड़ंदो भॼंदो वठंदो आहे। पर इहा उनखे ख़बर कोन्हे कि इहा त मुंहिंजे अंदरि में शइ पई आहे। ॻाल्हि इहा पियो करे त तुंहिंजो साईं तो में आहे, पर उहो नेचर जो हिकिड़ो मिसाल थो ॾिए त जीअं गुल जो मिसाल ॾिनई त सुराण गुल में अंदरि आहे, पर उहा ॾिसण में कान थी अचे। गुल बि जेकॾहिं ॻोल्हे त उनखे बि कान लभंदी, छो त गुल सोचे थो त इहा शायदि ॿाहिरां थी अचे, पर
पर उहो अंदरि गुल बचां फुटे थी। ऐं जेको हरणु आहे, जेको मुश्क वारो जेको हरणु आहे, जंहिंजे दुन में मुश्क थींदी आहे, कस्तूरी जंहिंजे अंदरि में थींदी आहे, उहो बि जेको आहे सो ॿाहिरि ॻोल्हींदो वठंदो आहे। माना त पर हू मुश्क खे ॻोल्हण जे लाइ झंग में पियो घुमंदो आहे, पियो फेरा पाईंदो आहे उनखे। त हाणे उनखे मंज़ूम तर्जुमो जेको आहे सो उनखे कीअं कयो आहे, ऐं उनखे चवंदो सिंधी कबीर। उनखे कबीर साईं सिंधी में उनखे जेकॾहिं हिते हुजे हा असां वटि, असांजे पाड़े में सिंधी ॿोली, उहो असां कबीर जॾहिं पढ़ंदा आहियूं असांखे सिंधी लॻंदो। पंहिंजो आहे, इहो हिंद ऐं सिंध खां अलॻि हुआ ई कोन्हे, इहो हिकिड़ो ई जेको आहे सो मुल्क हो, हिकिड़ो ई समाज हो, हिकिड़ी दुनिया हुई असांजी। छो उन जा ख़्याल, उन जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जा जेके नज़ारा, उन्हनि जा जेके मज़हर, उहे तक़रीबन जेके आहिनि से उहे साॻिया ई आहिनि, कंहिं मामूली जेको आहे सो फ़र्क़ु जे करे। गुल फुल ऐं सुरहाण, गुल फुल ऐं सुरहाण की जरिया जीअं पाण में जरिया जुड़िया। जरिया माना हुनखे बि चइबो आहे पाण में ॻंढियल आहिनि, जुड़िया ॿई लफ़्ज़ हली वेंदा हलिया, पर हिनखे पाण पढ़ूं था गुल फुल ऐं सुरहाण जुड़िया जी पाण में, तीअं आऊं तोसां, तीअं आऊं तोसां तूं थो ॻोल्ही ॻोठ में। माना अंदरि वारो थो चवे, उहो जेको पिरी थो, जेको अंदरि में जेको पिरी वेठो आहे, उहो चवे थो त तूं मूंखे ॿाहिरि छो थो ॻोल्ही थो मूंखे, ऐं त तुंहिंजे अंदरि में वेठो आहियां। लतीफ़ सां इहा ॻाल्हि साॻी कीअं करे? लतीफ़ फरमाए त जीअं से हरण हुमा, जीअं से हरण हुमा सरगर्दा संसार में, हू पग न धरे पटिए, हू धड़स धरे न साह, जेकसि तन मुला ससी सूर पिरायो। हाणे इन बैतरी वरी तशरीह कंदासीं त तमामु जेको आहे सो घणो इन ते ॻाल्हाइणो पवंदो, पर तमामु जेको आहे सो उनजी नट शेल में तशरीह इहा था कयूं त लतीफ़ साईं ॿुधाए थो त जीअं हरणु आहे जीअं, ऐं ॿियो जेको आहे हुमा पखी। हुमा जॾहिं चवंदा आहिनि त उहो भई ज़मीन ते कोन लहंदो आहे, पोलार में हलंदो वठंदो आहे, वणनि ते वेहंदो आहे, ऐं पोइ उहो छाजे लाइ हलंदो थो वठे, हू ॻोल्हे थो त आउं किथां आयो आहियां, ऐं अकेलो छो आहियां, ऐं पैदा छा मां थियो आहियां, मुंहिंजो ख़ालिक़ किथे आहे। माना हू उन ख़ालिक़ खे जेको आहे सो ॻोल्हींदे पोइ हिकिड़े ॾींहुं थींदो या त उन मञा जेको आहे सो आनो निकिरंदो आहे, पोइ आने मञा जेको आहे सो वरी उहो पखी निकिरंदो आहे। उहो पखी जंहिंखे जॾहिं ॾिसंदो आहे उहो चवंदो हीअ त सफ़ा आऊं आहियां, हीअ त मूं जहिड़ो न, पर हीअ सफ़ा आऊं आहियां, पर इहो को ॿाहिरां त कोन आहे, मुंहिंजे अंदरि मां निकितो आहे। माना त आऊं अंदरि में आहियां ऐं मूंखे इहा ख़बर कान हुई। ऐं कस्तूरी जो हरणु जेको आहे उहो बि मुश्क जेको आहे सो ॻोल्हण जे लाइ वठंदो आहे, जेको आहे झंग। इहा ॻाल्हि कबीर साहिबु अॻु में करे वियो आहे। लतीफ़ साईं इन ॻाल्हि खे वरी जेको आहे सेकेंड कयो आहे इन ॻाल्हि खे, त उहो बि जेको आहे सो साह पेट में कोन हूंदो अथसि, उहो वठंदो आहे डोड़ंदो, हू पग न धरे पटीअ। माना जेको हरणु आहे उनजो पट ते पेर कोन हूंदो आहे, वठंदो आहे डोड़ा कंदो डोड़ंदो वठंदो आहे, ऐं हुनजे पेट में साह कोन हूंदो आहे, हुनजे में हुमा जे पेट में, पखी जे पेट में, उहो बि वठंदो आहे पंहिंजो पाण खे ॻोल्हींदो, जेको आहे हिते हुते ॻोल्हींदो वठंदो आहे। पर ॿिन्ही खे इहा ख़बर कोन्हे त असीं पंहिंजो पाण में आहियूं। जीअं से हरण हुमा सरगर्दा संसार में, हू पग माना पेर, हू पग न धरे पटीअ, हू धड़स धरे न साह, जेकसि तन मुला ससी सूर पिरायो। माना ससी जो ही जेको ख़तरनाक जेको सफ़र आहे, जेको पुनू खे ॻोल्हण जो जेको सफ़र आहे, उन सफ़र जा पेरा खणंदे खणंदे पोइ काइनात जे इन्हनि शयुनि ॾांहुं बि वञे थो। कबीर साहिब जे इन दोहे ॾांहुं बि वियो, उतां बि इहो ख़्यालु खईं, पर उहो ॿुधाए थो त जानब जेको आहे सो माण्हू जे अंदरि में थींदो आहे। जानब जी जेका जाइ आहे उहा माण्हू जे अंदरि में आहे, ॿाहिरि कोन्हे। अॼोको सबक़ु छो त घणो जेकॾहिं पाण पढ़ंदासीं, इलाही जेकॾहिं भई दुआ पढ़ूं, इलाही भई लतीफ़ साईं पढ़ूं, त उन में इहो थींदो त हिकिड़ो जेको आहे सो असांजे जेको आहे सो हिननि कननि मथां रही वेंदा हलिया। अॼु हिकिड़ी शइ खां सम्झण जी आहे त कोई हीअ ॾिसो न पाण हींअर, इहो वरी तव्हां वञी वरी इन ते वरी सोचिजो, इन ते गौर फ़िक्र कजो इन ते, त हीअ जेको हिननि ॾसु ॾिनो आहे हीअ वाक़ई भला असांजे अंदरि में पिरी आहे, लतीफ़ कबीर जे अंदरि में पिरी हो।